जमात शाह वेझो ॻोठाणनि पारां स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। हवेरीअ में एहतिजाज कंदे गुलाम मुस्तफ़ा डायरी ऐं ॿियनि चयो त मेन प्राइमरी स्कूल में 170 ॿार तालीम पढ़ाइनि था, जिन जो उस्ताद बदिली थियण बैदि 8 ॾींहनि खां ॿार दरबदर आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त 170 ॿार आहिनि जेके रोज़ डेली दरपदर थियो दर खां अचो मोटियो था वञनि ऐं असांखे उस्ताद नथो ॾिनो वञे। जॾहिं त 5 उस्तादनि 6 उस्तादनि जी ज़रूरत आहे, उन जा त असांखे जेकॾहिं 5-6 तव्हां नथा ॾियो त असांखे 4 उस्ताद ॾियो, 3 उस्ताद ॾियो, घटि में घटि इदारो त हले। हुननि चयो त 8 ॾींहनि खां स्कूल बंदि हुजण सबबि ॿार दरवाज़े तां मोटी वञनि था। छा इंतिज़ामिया सुतल आहे? ॻोठाणनि चुतारिनो त जल्द उस्ताद मुक़रर न कया विया त हू ईंदड़ पोलियो मुहिम जो बाइकाट कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk